जॾहिं ही पाकिस्तान ठहियो 1947 में त 54-55 में पहिरियों वार सिंधी ॿोलीअ ते कयो ऐं उन में शेख अयाज़ वारा या हैदर बख्श जतोयारा साईं जीएम साईं जा ॿिया जेके शाइर अदीब सियासतदान हुआ शागिर्द हुआ उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु रहियो। 1967 में यको जेको मुसलसिल माना हिननि स्ट्रगल कई असांजे शाइरनि अदीबनि सियासतदाननि त उहो चयो जो शेख अयाज़ जे 3 किताबनि खे ज़ब्त कयो वियो जेको पहिरियों भौर बिरे आकाश ॿियो आहे पंहिंजो कुल्हे पातुम कीनरो ऐं अहिड़े नमूने काक कोरिया कापड़ी ऐं न रुगो किताब ज़ब्त कया पर शेख अयाज़ खे साहिवाल जेल में मोकिलियो। 13 सियासतदान हुआ उन में शेख अयाज़ अदीबनि जे हवाले सां हुते हाणे ॿियो को ॾोहो कोन हो पर सिंधी ॿोलीअ जी हिकिड़ी चयो वियो त बाबा हुनखे क़ौमी ॿोली रखियो वञे ऐं अहिड़े नमूने जॾहिं पार्टीशन खां पोइ इहो थियो जो 1967 में हिंदुस्तान जे अंदरि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो सिंधी ॿोलीअ खे ऐं उहे जेके असांजा अदीब हुआ जेके हिंदू सिंधी अदीब हितां विया त उन्हनि हिकिड़ी कोशिशि कई ऐं हिन वक़्तु तक़रीबन 850 ॿोलियुनि खां मथे ॿोलियूं आहिनि हिंदुस्तान जे अंदरि ऐं 22 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिलियल आहे जंहिंमें सिंधी ॿोली आहे। अहिड़े नमूने जॾहिं सिंधियत बि संगत जो सरवाण हो डॉक्टर मुश्ताक फुल त उन सॼो साल सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ वॾी कोशिशि कई स्ट्रगल कई ऐं न रुगो हो पर माना हू कोर्टनि में वियो यानी अदालतनि में वियो। अहिड़े नमूने असां चाहियूं था न रुगो सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे हिन मुल्क जे अंदरि पर आउं चवंदो त पंजाबीअ खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे त पछतो खे बि ऐं बलोचीअ खे बाक़ी उर्दू जेकी आहे उहा ठीकु आहे पंहिंजी जाइ ते पर इन्हनि खे जेकॾहिं क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे त ठीकु आहे। बाक़ी ज़ाहिर आहे जंहिं समाज में रहूं था त जंहिं रियासत में रहूं था त उनजो ज़ाहिर आहे ग़लबो आहे उहे नथा चाहिनि त इहे चारई जेके सूबा आहिनि उन्हनि जी जेकी ॿोली आहे उन्हनि खे असां क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियूं। दुनिया में ईअं न आहे दुनिया में क़ौमी ॿोली जितां जी ॿोली आहे उतां खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो आहे पर हितां सिधी ॻाल्हि आहे त ग़ुलामी आहे ऐं ग़ुलामीअ जे करे इहे सभु शयूं जनमु